हाणे हर कोई पंहिंजो पंहिंजो पाण कमु करे हाणे सम्झी मम्मीअ खे तकलीफ़ न ॾियणी आहे। हा ठीकु आहे न, तव्हां वञो ठाहियो पंहिंजी रोटी, मां पंहिंजी पोइ ठाहींदुमि। लख जी लानत थी, मां रोटीअ जी ॻाल्हि कई छॾे संदेरी, असांजे घर जो वायरस हे आहे, असांखे त बीमार कंदो ई इहो। अरे पप्पा यार मजाक तो क्या ना। अच्छा पापा जंहिं महिल सभु पूरो थी वेंदो पोइ केॾे हलंदासीं? दुकान ते। पप्पा यार दुकान जे अलावा काॾे हलंदासीं? अरे तूं बेवकूफ़ माण्हू आहे छा? सॼो महीनो घर वेठा आहियूं, धंधा दारियूं बंदि करे आराम लॻो पियो आहे, जंहिं महिल सभु खुलंदो पोइ घुमण निकिरी हलूं? माण्हू थूकूं न हणंदा? हिते तूं घर में आराम सां वेठो आहे, अॼुकल्ह सभु लॻो पियो आहे मोबाइल ते, तोखे जिते जंहिं जॻह ते वञिणो आहे हुनजी तूं वीडियो हलाए वेही रहो आराम सां। हाणे 4 ॾींहं थिया आहिनि, उन्हनि मां गेटवे ऑफ इंडिया ॾिठी, वरी इंडिया गेट ॾिठी, ताजमहल ॾिठो, 2 ॾींहं पहिरियों अमेरिका ॾिठी सॼी। माने अॻे हूंदो कुझु ख़बर न हूंदी त माण्हू घुमण वेंदा, जॾहिं अॼुकल्ह लॻो पियो आहे मोबाइल ते, छाजे लाइ काॾे वञिजे? हाणे मां अमेरिका ॾिसी आयुमि, कॾहिं ज़िंदगी में न सोचींदुमि मां अमेरिका वञा। मस्तु लंडन जो हिकिड़ो सीन पियो हले, बर्फ़ बि पए, मां तकिड़ो वञी एसी हलाए छॾी, मां बाक़ाइदा ईअं पियो लॻे मां लंडन में वेठो आहियां। ऐं मोबाइल ते जेको 10,000 ख़र्च कयो आहे, 15,000 एसी ते ख़र्च कया आहिनि, सिधा तो वसूल ईअं थींदा न, ॿियो कीअं थींदा? न अंधेरी माने हिन भाईअ मां काई उमेद न कजे। मां सॼी ज़िंदगी में हिन भाईअ सां ख़ाली हिकु दफ़ो घुमी आयो बि हनीमून ते, हुन खां पोइ मज़ा जो हिन भाईअ सां मां काॾे वञा। मम्मी उहो बि जोड़ीअ ई कयो हूंदो, जीअं नाराज़ थी वञे पहिरें दफ़े में, ॿिए दफ़े किथे हले ई न। मतलब तूं घणो तो वक़्तु कढी? पप्पा मजाक तो क्या ना। कुझु चवा न तो माना बसिया? अरे पप्पा यार मस्ती तो क्या ना यार। काॾे असांजे करे पुलिस वारनि खे मथे हणनि लकड़ियूं। पप्पा यार पाण मस्ती था कयूं त पुलिस की करे लकड़ी यार वञा तो। जय झूलेलाल, मां द्वीप चेतनानी, तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। एक्ट्रेस मीसाया मुरुगू सिखी रही आहे नई भाषा हिंदी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीअ ॾिनो विश्व जो 5 वॾो आर्थिक पैकेज, रुपया 20 लख करोड़। जॾहिं थिएटर्स शुरू थींदा त थी सघे थो हर कंहिं शो पुठियां करणो पवे सैनिटाइज़। कच्छ में अवर जवर शुरू, सॼे देश जूं कच्छ ते नज़र, वधियूं आहिनि सरकार जूं उम्मीदूं। कच्छ जे बुढार मोर ॻोठ खे कयो वियो सील, निकिता कोरोना पॉज़िटिव। न्यूयॉर्क सिटी जून ताईं रहंदी बंदि, राज्य जा खुलंदा 3 विस्तार। लंडन कोरोना जो सामनो करण लाइ विधो आहे फिटनेस ते भार। कर्नाटक ॾांहुं कयूं रवानियूं। ग्रैग चैपल चयो धोनी सभ खां पावरफुल बैट्समैन आहे ऐं वर्ल्ड जो बेस्ट फिनिशर पिण आहे। समर कैंप न थियण ते टैलेंट सोर्स जो अंत, 10 लखनि नवनि खिलाड़ियुनि खे नुक़सान। लॉकडाउन चौथे में ॾिनी वेंदी वधीक छूटछाट। राज्य में हाणे मिलंदो आइसक्रीम, थधो कोल्ड ड्रिंक ऐं फ्रोज़न फूड। कोरोना सां जंग जीतण लाइ डपु छॾे सावधानीअ सां कमु वठण जो वक़्तु अची वियो आहे। प्रोफेसर आशुतोष कयो अहिड़ो वीचार व्यक्त। तेलंगाना जे मुख्य प्रधान वड़ा प्रधान खे चयो जुलाई अगस्त ताईं थी सघे थी कोरोना जी वैक्सीन तैयार। कोरोना जा कुल मरीज़ 74,281, 24,386 थिया ठीक ऐं 2,415 मौत। हाणे कोन ईंदी सब्सिडी, गैस सिलेंडर मिलंदो 596 रुपयनि में। रवीना टंडन खे सताए रहियूं आहिनि बीच जूं यादूं, लॉकडाउन ख़त्म थियण जो करे रही आहे इंतज़ार। काजल गेवाणीअ जे बातां ॿुधो लोक कथा उमिरि मारोई।
पालणो पवहार रहंदो हो। उनखे हिकु सुहिणी धीअ हुई मारुई। उन्हनि जो नौकर फोग मारुईअ जी सूंहं ते दिलि हारे वेठो, पर पालणे मारुईअ जो संग मलीर जे खेतन नाले नौजवान सां जोड़ियो। उन ते फोग कावड़जी वियो। हुन उमरकोट जे हाकिम उमर वटि वञी मारुईअ जी बेहद सारा कई ऐं चयो, मारुई हिन महल में ई सूंहे। उमर बिना ॾिठे ई मारुईअ ते मोहित थी पियो। हू वेस बदिलाए मलीर आयो ऐं खूह ते पाणी पीअण जे बहाने मारुईअ खे खणी अची अमरकोट पहुतो। हुन मारुईअ खे महल जे सुखनि जी लालच ॾेई पंहिंजी पटराणी बणाइण चाहियो, पर मारुईअ खेसि चयो, उमर, मुंहिंजो नातो हिकु मलीर जे ग़रीब सां जुड़ियल आहे। असां में सोन ते सेण मटाइण जी बुरी रस्म न आहे। मूंखे हिते जे हीरे जवाहरनि खां पंहिंजे वतन जा गुल फुल प्यारा आहिनि। हिते जे बखमल खां अबाणी लोई प्यारी आहे। मुंहिंजे वतन जे दुध डोडे जे अॻियां तुंहिंजा ई ताम तुच्छ आहिनि। उमर कावड़जी खेसि क़ैद करे छॾियईं, पर मारुई पंहिंजे वतन जे सांगी संघारण खे सारींदी रही। हुन उमर खे अर्ज़ु कंदे चयो त, हे उमर, जे आऊं वतन खे यादि कंदे कंदे मरी वञा त महिर करे मुंहिंजी लाश मलीर मोकिलजांइ। हुन ते वतन जी थधी मिटी वसाइजांइ। आख़िर उमर मारुईअ जे सत अॻियां सिर निवायो ऐं मारुईअ खे ॾाढे शान मान सां मलीर वापसि मोकिलियो। जॾहिं ख़बर पई त मलीर वासी मारुईअ जे सत मथां शक कनि था, तॾहिं हुन पाण मलीर वञी ततल शीख हथ में झली, पर खेसि लहस बि न आई। मारुईअ बि ततल शीख खणी पंहिंजो सत साबित कयो। शक दूर थियो। खेत ख़ुशीअ सां मारुईअ खे क़बूल कयो। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। गर्मियुनि जी वेकेशन में घर में रहो, सुरक्षित रहो ऐं स्वस्थ रहो।